तलवार खण भाला विड़ भाकरी आदि ढाल मडार मथा ते गिरफ्तार मार त मतारो थिए। ठट्टा लॻ ॻाढ़ो शहर में मोहब्बत सिंध रैली 22 मई जे शहीद सतार हुनर जी 7हीं वरसी अवामी तहरीक पारां संदसि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े ख़ैर सलामी पेश कई ऐं दाबेची में बेगुनाह क़त्ल थींदड़ नूर ख़ान जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ मेन चौक खां ॻाढ़ो खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। ख़बर मूजिबि मोहब्बत सिंध रैली 22 मई 2012 ते कराची में शहीद थींदड़ सतार हुनर जी काल्ह 7हीं वरसी जे मौक़े ते संदसि अबाणे ॻोठ दांदाड़ी में अवामी तहरीक ज़िले ठट्टे जे सदर मिठा ख़ान लाशाणी जी अॻुवाणी में हाज़िरी भरी ऐं ख़ैर सलामी ऐं भेटा ॾिनी। उन्हनि मौक़े ते बिलावल लाशारी, रज़ाक चांडियो, असलम समूह, मारू ख़ुश, गंवर ख़ान, ज़ऊर, अयूब बुनर, उमर पलीजो खां अलावा समें अवामी तहरीक जे कारकुननि शिरकत कई। वरसी जे मौक़े ते अॻुवाणनि शहीद सतार हुनर जी छॾियल मशन खे मंज़िल ताईं पहुचाइण लाइ अज़म कंदे चयो त शहीद सतार हुनर धरती जो अज़ीम पुटु हो जेको कॾहिं बि धरती जे हज़ारनि खां अॾो झुकियो न। पार्टी ऐं पंहिंजी क़ौम जो सचो सिपाही हो जंहिंखे कराची में निकितल मोहब्बत सिंध रैली में दहशतगर्दनि पारां गोलियूं हणी शहीद कयो वियो ऐं पाण हमेशह लाइ अमर बणिजी वियो। ॿिए तरफ़ अवामी तहरीक पारां ॻाढ़ो शहर में दाबेची में बेगुनाह क़त्ल थियल नूर ख़ान हुंगोरो जी क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ मेन चौक ॻाढ़ो खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी ऐं सख़्त नारेबाज़ी कंदे धरणो हयो वियो। धरणे खे अवामी तहरीक जे ज़िले ठट्टे जे सदर मिठा ख़ान लाशारी, तेलके घोड़ाबाड़ी जे सदर रज़ाक चांडियो ऐं तेलका केटी बंदर जे सदर असलम समूह ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं अॻुवाणी चयो त नूर ख़ान हुंगोर जो क़त्ल रियासत ऐं ज़िले जी नाअहली जो छुटो सबूत आहे। ठट्टे ज़िले जी बदनामी पैदा कई पई वञे ऐं सूरतहाल ख़राब थींदी पई वञे। ॾींहं ॾिठे जो सरेआम दहशतगर्दनि करे माण्हू मारिया पिया वञनि। हिननि आला अदलिया ऐं हुकूमत सिंध, IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त नूर ख़ान हुंगोर जी क़ातिल जी गिरफ़्तारी फ़ौरन कई वञे ऐं SSP ठट्टो खे हटायो वञे। ॿी सूरत में अवामी तहरीक सॼे सिंध में एहतिजाजी दाइरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठट्टो। डुकी डुकी हिते पुॼे साह सिंध में खणे, डुकी डुकी हिते पुॼे साह सिंध में खणे, उञूं बुखियूं ॿुधे हिते पिण सजा पियो गुण गणे, कुते जियां लके लुबे, कुते जियां लके लुबे, सो बि इज़तदार वा, सो पक रत खार वा, गदार वा गदार वा, सो पक रत खार वा, गदार वा गदार वा। सुते पुते न कुझु वरियो थो थोल छो पुछो, सुते पुते न कुझु वरियो थो थोल छो पुछो, ॻोठ तुंहिंजा शहर शहर रद कंदा वञनि ॾिसो, अञा अखियुनि में निंड्रा, अञा अखियुनि में निंड्रा, अञा अखियुनि ते बारवा, पक रत खारवा गदारवा गदारवा, सो पक रत खारवा गदारवा गदारवा। वतन जे आज पहले वेड़ खुदा रसूल जो हुकुम, वतन जे आज पहले वेड़ खुदा रसूल जो हुकुम, जेकॾहिं नथो मञी त मुस्लमानी थी ख़तम, इबादतूं बि ॾेख थियूं, इबादतूं बि ॾेख थियूं, छा जो दीनदार वा, सो पक रत खारवा गदारवा गदारवा, सो पक रत खारवा गदारवा गदारवा। तेल गैस सोन जा भरन पया पराव घर, तेल गैस सोन जा भरन पया पराव घर, पंहिंजी शइ खां बेख़बर तॾहिं त क़ौम दर बदर, जज गेर थियो वते, जज गेर थियो वते, धणी जवाबदार वा, सो पक रत खारवा गदारवा गदारवा, सो पक रत खारवा गदारवा गदारवा। रत सत सिंध तांड्र बाई गोर थी वञे, रत सत सिंध तांड्र बाई गोर थी वञे, भाग्यो भाग्यो थी वञे, चोर चोर थी वञे, सिंध में सिंधी हुजे, सिंध में सिंधी हुजे, ऐं गैर गुनहगार वा, सो पक रत खारवा गदारवा गदारवा, सो पक रत खारवा गदारवा गदारवा।